वॉइस न्यूज़ में खबरों के सिलसिले के जारी रखने वहाँ के मकसूद और इंदगा खबर नालू तो मशहूर ओलिया बुजुर्ग सखी सुल्तान फकीर लाशारी जे सालियाने उर्स मुबारक जो 4 रोज़ा तकरीबूं पॼाणी ते पहुतियूं। उर्स मुबारक के आख़िरी ॾींहं ते ज़बरदस्त मलाकड़ो थियो। कामयाब मल पहलवाननि के रिंद बिरादरी जे मोज़िज़ शख्सियत ऐं पीपी अॻवान रईस फक़ीर हुज़ूर बख़्श रिंद कैश इनाम विराया। मकसूद रिंद में मशहूर ओलिया बुजुर्ग सखी सुल्तान फकीर लाशारी जे सालियाने उर्स मुबारक जूं 4 रोज़ा तकरीबूं पॼाणी ते पहुतियूं। उर्स मुबारक जी आख़िरी ॾींहं ते शानदार मलाकड़ो थियो। मलाकड़े में मशहूर मल पहलवाननि हुज़ूर बख़्श ज़रदारी, बख़्तियार ज़रदारी, गुलाम हुसैन पठान, हनीफ़ राव ऐं ॿियनि पहलवाननि ज़ोर आज़माई कई ऐं ॿिए खे मलूं दसे वाह वाह कराए छॾी। उन मौक़े ते मलाकड़े जे आख़िरी ॾींहं ते महिमान ख़ासि रिंद बिरादरी जे मोज़िज़ शख़्सियत ऐं पीपी अॻवान फक़ीर हुज़ूर बख़्श रिंद कामयाब मल पहलवाननि ऐं रिटायर्ड मल पहलवाननि में इनाम विराया। ॿियनि आयल मोज़िज़ वॾेर मौला बख़्श डायरी, एटीओ एक्साइज़ हक नवाज़ रिंद, पीपी सिटी सदर शाहपुर चाकर अब्दुल कादर डायरी, पीपी अॻवान मोहम्मद रमज़ान रिंद, पीपी अॻवान मोहम्मद इब्राहिम रिंद, चेयरमैन हाजी खान रिंद, एसएचओ मकसूद रिंद, राव वाजिद राजपूत, ज़िले काउंसलर अली हसन रिंद, इरीगेशन ऑफिसर हुसैन बख़्श रिंद, सोशल वेलफेयर ऑफिसर जाहिद हुसैन रिंद, वाइस चेयरमैन टाउन कमेटी शाहपुर चाकर सालम शेर रिंद, सेक्रेटरी अल्ताफ़ हुसैन रिंद, वॾो मुंशी गुलाम नबी जलबाणी, मोहम्मद हनीफ़ रिंद, शाहिद अली रिंद ऐं ॿियनि मल पहलवाननि खे इनाम ॾिनो। उर्स मुबारक में दरगाह में शिया उलमा काउंसिल ज़िला सांगड़ पारां मजलिस अज़ा मुनक़द कई वई। मजलिस अज़ा के अलामा मदद अली मला, सैयद इमरान अब्बास काज़मी, मोहम्मद साले हैदरी, मदद अली सईदी, सिंगार हुसैन ज़ाहिर, अल्ताफ़ हुसैन रिंद ऐं ॿियनि ख़िताब कयो। जिते त गाज़ी अब्बास ब्रदर्स पारां सभिनी जो बंदोबस्तु कयो वियो। मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे जवाननि सिक्योरिटी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾिना। उर्स मुबारक जी आख़िरी राति दरगाह जे अंगण ते महफ़िल मौसीक़ी पिणु थी। महफ़िल मौसीक़ी में मशहूर फ़नकारनि मोहम्मद जुमन रिंद, रज़ा मोहम्मद बिरोई, साजिद रिंद, अयाज़ गुल रिंद, अमजद ज़रदारी ऐं ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो कयो। जॾहिं त माण्हुनि जी तफ़रीह लाइ मौत जो खूह, सर्कस, चिड़ियाघर, झूला, ॿेड़ियूं, रेल गाॾियूं लॻाया वयूं। उर्स में ट्रैक्टरनि जी गो पिणु कराई वई। उर्स मुबारक जे मौक़े ते मकसूद रिंद पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया हुआ। रिपोर्ट ज़हूर हुसैन रिंद, वॉइस न्यूज़ मकसूद रिंद। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ विज़िट करियो वॉइस न्यूज़।